अस्सलाम वालेकुम दोस्तों उस्ताद साथियों मूंखे अॼु PTLF तंज़ीम में जेका रिटायर माफ़िया जी मुदाख़लत आहे उन बाबति ॻाल्हाइणो आहे ऐं जेको PTLF में जुर्गो थियो आहे उन हवाले सां ॻाल्हाइणो आहे। अॼु मोहतरम साईं हाजी शफ़ी सठियो साहब हिकिड़ी फेसबुक ते पोस्ट रखी आहे जंहिंमें हुन लिखियो आहे त रिटायर खॻ जेके आहिनि ऐं खॻ उन्हनि खे कोन थो चवां, बहरहाल हाजी शफ़ी साहब लिखियो आहे त उहे जेके रिटायर खॻ आहिनि उहे PTLF में मुदाख़लत करे ऐं पंहिंजा मफ़ाद वठनि था ऐं उहिदनि पैसनि ते उहिदा विकिणनि था। उन में जेको आहे उहो ट्रैक्टर जी जेका लेज़र जेको आहे उहो वठनि था, उन सां गॾु बोस्की जा वॻा, गाॾियूं, कारूं ऐं होटलुनि में रहाइश ऐं गरा खाधा इहे सभु शयूं वठनि था। ऐं उन पोस्ट ते जेको आहे सो साईं सिकंदर अली जतोई साहब लिखियो आहे त जेको आहे सो 10 लख जेको आहे उहे असां खां वठी विया आहिनि। हाणे अर्ज़ु इहा आहे त PTLF में इहे सभु बुज़ुर्ग जेको आहे इहो धंधो छो लॻाए वेठा आहिनि, जॾहिं त उन्हनि जो तंज़ीम सां को वास्तो कोन्हे ऐं हू जेके आहिनि घर वेहणु घुरिजे उन्हनि खे, पर हू जेको आहे उहो असांजे कंध में लॻल आहिनि। नौजवान उस्ताद जेके आहिनि सिंध में 70% आहिनि। 70% नौजवान उस्तादनि खे का नुमाइंदगी कोन्हे ऐं उन लाइ जेको आहे गॾोगॾु जेको आहे सो इहो जेके बुज़ुर्ग इलेक्शन कमेटी में हाणे आया आहिनि उहे जेका जरगे में इलेक्शन कमेटी आई आहे उन में सिर्फ़ु ग़ुलाम हुसैन कातियार जेको आहे उन हिकिड़े जो जेको आहे उहो पीरियड आहे, बाक़ी जेके आहिनि उहे सभु डेट एक्सपायर आहिनि। आइनी तौर ते हू उनजे इलेक्शन कराइण जे अहल ई कोन्हे, हुननि जो ओतिरो मुदो ई न बचियो आहे सवाइ हिकिड़े मेंबर जे। उन खां सवाइ जेको जुर्गो थियो आहे ऐं हिते साईं ग़ुलाम रसूल महर, साईं सिकंदर जतोई, साईं हाजी शफ़ी सठियो या हिन मामलनि में जेके बि साथी आहिनि हुननि सभिनी खे अर्ज़ु कंदसि त जेकॾहिं तव्हांखे तंज़ीम खे हिकु बि करिणो आहे, जेकॾहिं कड़ी गोरी बि खाइणी आहे तॾहिं बि तव्हां पाण में वेहो न, तव्हां पाण में वेही फ़ैसिलो करियो। तव्हां पाण में जेको आहे सो उहे साईं हाजी शफ़ी वेहे, साईं सिकंदर जतोई वेहे, साईं ग़ुलाम रसूल महर वेहे ऐं उहे जेको आहे सो पाण में वेही फ़ैसिलो कनि। पर उहा नई इलेक्शन कमेटी अचे, भले जेको आहे सो साईं ग़ुलाम रसूल महर खे जेको आहे चेयरमैनी मिले इलेक्शन कमेटी जी, भले साईं हाजी शफ़ी या साईं सिकंदर जतोई वारनि खे इन ई फार्मूले ते जेको हींअर फार्मूलो ते ई सेट थिया आहिनि इन फार्मूले तहत उन्हनि खे भले जेको आहे सो जनरल सेक्रेटरी ऐं मेंबर जेको इहो वाइस चेयरमैन जेको आहे उहो साईं वारनि जी धुर खे मिले, पर पंहिंजा पाण में वेही करियो न। तव्हां हिकिड़े ॿाहिरीं माण्हू खे जेके ॿाहिरियों माण्हू जो मतिलबु ई त रिटायर माण्हू जेके माना ईअं सम्झो त धंधो ठाहे वेठा आहिनि असांजी तंज़ीम खे। हाणे जेको माण्हू इलेक्शन कमेटी में ख़बर पई आहे त कंबर शहदाद कोट जो जेको साईं सिकंदर वखर साहब आहे उन कोई 14 खां 15 लख जेको आहे सो इलेक्शन कमेटी जी मेंबर थियण जे लाइ हुन उहे पैसा ॾिना आहिनि। 5 लख शुरू में ई जेको आहे सो साईं मोहब अली कोसो उहो वठी वियो, खुलियो थो चवां ऐं इन जी जेको आहे सो तस्दीक आहे। उन खां सवाइ जेको सो अॼु साईं सिकंदर जतोई 1.5 लख 2 लख हाजी शफ़ी जी पोस्ट ते लिखियो आहे त इहे सभु जेको आहे सो असां खां इन्हनि वरिता आहिनि। यार तव्हां छो पिया जेको आहे सो हुननि खे इहे पैसा ॾियो, छो पिया हुननि खे जेको आहे पंहिंजो पाण में मसलत करायो, पाण ते तव्हां हुननि खे हावी करे हुननि ऐं पोइ हू वेठा तव्हांखे ब्लैकमेल कनि ऐं हू वेठा जेको आहे सो सौदेबाज़ियूं कनि। हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी इहा आहे त जॾहिं वर्किंग कमेटी फ़ैसिलो कयो त पोइ जेको आहे सो वर्किंग कमेटी जे फ़ैसिले खे टोड़े मरोड़े इन्हनि कोर्टुनि जे फ़ैसिलनि खां पोइ ई पाण में वेही बि जेको आहे सो गैर आइनी फ़ैसिलो कयो। हाणे ईअं थियणु खपे त जेको आहे सो PTLF या त वर्किंग कमेटी जो इजलास घुराए उतां खां जेको आहे सो मंज़ूरी वठी ऐं पोइ पाण में जेकॾहिं तंज़ीम खे हिकु करिणो आहे त इन बुनियाद ते गॾिजी वियो त भले चेयरमैनी हू खणनि, पर मेंबर जेके घटि में घटि जिन जो आइनी मुद्दो पूरो हुजे, आइनी तौर ते जेके माना उसूली तौर ते इन मयार ते पूरा लंदड़ हुजनि, उहे जेको आहे उहो इलेक्शन कमेटी में हुजणु खपनि। बाक़ी हीउ फ़ैसिलो असां चैलेंज था करियूं
कंहिं बि सूरत में जेको आहे सो हीउ जुर्गो मंज़ूरु न हूंदो। इन जे करे जो जेको आहे सो हीउ जुर्गो हिकिड़ो तंज़ीम जी लताड़ आहे, आइन जी लताड़ आहे, उसूल जी लताड़ आहे, गैर अख़लाक़ी फ़ैसिलो आहे। ऐं इन सां जेको आहे सो जेको रिटायर साथी आहिनि झूना जेके उन्हनि जो मोराल बुलंद थींदो ऐं पोइ उहे जेके सौदेबाज़ी करण में ऐं उहे अॻे खां बि अॻिरा हूंदा। चवनि था त जेको आहे उहो ही उहिदा खपाइनि था। ही जेको आहे उहो उहिदा इलेक्शन कमेटी जा खपाइनि वेठा। हिन खां पोइ जॾहिं वरी उहिदा शुरू थींदा तहलकनि जा, ज़िलनि जा, डिवीज़नुनि जा, ही त अञा इलेक्शन कमेटी आहे। ऐं जेके इलेक्शन कमेटी में पैसा ॾेई उहिदा वठनि पिया उहे जेको आहे सो कहिड़ा जेको आहे सो अक कारा कंदा या जेको आहे सो कहिड़ा गुल खिलाईंदा। मतिलबु चवण जो त तंज़ीम त जीअं पोइ तीअं पोइते वेंदी न। हे त उहिदा इहे शयूं इहे खपाईंदा रहंदा। सतर सैकड़ो नौजवाननि खे नुमाइंदगी कोन्हे। इन जे करे कोन्हे जो हू पैसा नथा ॾियनि, हू कंहिं लह विचड़ में नथा अचनि ऐं हू जेको आहे सो कंहिंजे बि जेको आहे सो उन कम में नथा अचनि, त हुननि जे लाइ नुमाइंदगी कोन्हे तंज़ीम में। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त 70 सैकड़ो नौजवाननि जो हिकिड़ो बि माण्हू इलेक्शन कमेटी जो मेंबर कोन्हे। छो उन जे करे जो हू जेको आहे सो उहे पैसा ॾियण जी गुंजाइश नथो रखे। ऐं साईं हाजी नाज़िर साहिब खे अर्ज़ु कंदुसि त तव्हां आइन जी ॻाल्हि कंदा आहियो, हिन मामले ते तव्हां ख़ामोश छो आहियो? कहिड़ी जेको आहे उहा मफ़ाहिमत आहे, छा आहे जो तव्हां ख़ामोश आहियो हिन मामले ते? सिंध जा सभई नौजवान उस्ताद तोड़े ऐं ज़िलनि जे सदर ऐं जनरल सेक्रेटरी या जेके बि हमदर्दी रखनि था उन्हनि सभिनी खे अर्ज़ु कंदुसि त ही रिटायर भॼायो, तंज़ीम बचायो। इन उनवान सां जंहिं ॾींहुं बि हिन गैर आइनी, गैर उसूली, गैर अख़लाक़ी इलेक्शन कमेटी कमु शुरू कयो, असां PTLF जी मरकज़ी ऑफिस ते बुख हड़ताल ते वेंदासीं ऐं इन इलेक्शन कमेटी खे कंहिं बि सूरत में कमु करणु न ॾींदासीं। ऐं इहा इलेक्शन कमेटी जॾहिं ख़तमु थींदी त यकीन करियो इहे रिटायर तंज़ीम मां भॼी वेंदा। असांखे लख इज़तूं आहिनि उन्हनि जे लाइ। चवनि था त जेको आहे उहो साईं जरवार साहिब वटि जेको आहे सो 2 ज़िला आहिनि, 3 ज़िला आहिनि, उहो इलेक्शन में खटाइण जी पोज़ीशन में हूंदो आहे। अदा इहे जेके 2-3 ज़िला जेकॾहिं उनजे चवण ते वोट ॾियनि बि था न, उन 2-3 ज़िलनि जे आसिरे ते साईं सॼी सिंध जी PTLF जी तंज़ीम उहिदेदारनि खे ब्लैकमेल करे वेठो आहे। छॾे ॾियो, केरु बि उनखे न खंघे, उहे केॾांहुं वेंदा? भले साईं उन्हनि जो आचार विझी छॾे, उन्हनि जो सांधाणो ठाहे छॾे, उन्हनि 2-3 ज़िलनि जो जेके उनजे चवण ते वोट कनि था। ॿई धुरियूं जेकॾहिं न वञनि त छा थींदो? उहो केॾांहुं कंदो उन्हनि खे? आख़िर त कंहिंखे न कंहिंखे वोट ॾींदा न। भला वोट ॾियनि, उहो वञी उन्हनि जा पैसा वठनि, उहा उन ऐं सफ़ा खुली ॻाल्हायां पियो अॼु, कंहिंजी परवाह न। ही ॻाल्हियूं असां सां जेके सीनियर बुज़ुर्ग जेके वेंदा आहिनि उहे सभु कंदा आहिनि त बाबा फलाणो पैसा थो वठे, फलाणो पैसा थो वठे, पर हुननि में शायदि इहा जुरत कोन्हे जो हू ईअं खुलियो अची इहे ॻाल्हाइनि। त घटि में घटि असां ते इहो अख़लाक़ी फ़र्क़ु थो थिए त असां इन मामले ते जेको आहे सो सिधो ॻाल्हायूं। त इहे जेको आहे उन्हनि खे तव्हां छॾे ॾियो, 2-3 ज़िलनि जी परवाह न कयो, बाबा उहो इलेक्शन में सपोर्ट कंदो असांजी, तंहिंजे करे असीं जरवार साहिब जे जेको आहे सो साम्हूं नथा ॻाल्हाए सघूं। हाजी शफ़ी सठियो साहिब खे सलाम हुजे जेको घटि में घटि हिन मामले ते ॼमी बीठल आहे त बाबा इहा इलेक्शन कमेटी असांखे कंहिं बि सूरत में मंज़ूरु कोन्हे। त हाणे जेको आहे सो आउं वरी चवां थो त इन इलेक्शन कमेटी जे ख़िलाफ़ु असां सिंध जा सभई नौजवान उस्ताद ऐं जेके ज़िलनि जा सदर आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं, जेके वर्किंग कमेटी में पंहिंजो फ़ैसिलो नथा मञाए सघो, असांजे पोयां बीहो, असांजे अॻियां बीहो। असां PTLF मरकज़ी ऑफिस जे अॻियां धरणो हणंदासीं, मुसलसल धरणो हणंदासीं, बुख हड़ताल कंदासीं। उन ॾींहुं जंहिं ॾींहुं इहा गैर आइनी कमेटी पंहिंजो कमु शुरू कंदी, शेड्यूल लाहींदी, उन ॾींहुं खां असां PTLF जी मरकज़ी ऑफिस ते बुख हड़ताल करे वेंदासीं ऐं इन्हनि खे कमु न करणु ॾींदासीं। कहिड़े बुनियाद ते जेको आहे सो ही इलेक्शन कमेटी में आया आहिनि ऐं इहे डेट एक्सपायर माण्हू आहिनि, हिकिड़े माण्हू खां सवा आइनी तौर ते हू पूरो नथा लहनि। वरी थो चवां, तंहिंजे करे इहा इलेक्शन कमेटी ख़तमु कई वञे ऐं इन इलेक्शन कमेटी खे जेको आहे सो ज़िलनि जा सदर जेके आहिनि उहे बि इन ते जेको आहे सो पंहिंजो मौक़ुफ़ ॾियनि। उन सां गॾोगॾु जेको आहे सो इहा
वर्किंग कमेटी जो इजलास घुराए उतां खां नई इलेक्शन कमेटी चूंडी वञे जेका जंहिंमें घटि में घटि हिकिड़ो सिंध जो टेस्ट पास उस्ताद लाज़मी शामिल हुजे ऐं बाक़ी जेको आहे सो चेयरमैन जेकॾहिं साईं गुलाम रसूल महर जो हुजे ऐं जनरल सेक्रेटरी जेकॾहिं साईं हाजी शफ़ी ऐं सिकंदर साहिब जी दौर जो हुजे त ठीकु आहे, अखियूं थधियूं, पर उहो फ़ैसिलो वर्किंग कमेटी में वरितो वञे। अञा बि जेकॾहिं ईअं बि न त घटि में घटि इहे माण्हू पाण में वेही जेकॾहिं फ़ैसिलो कनि त अखियुनि ते, बाक़ी जेको आहे सो हिन ही जुर्ग यारो फ़ैसिलो कंहिं सूरत में मंज़ूर न आहे। उस्तादनि जा मसइला हिकिड़े पासे वञी खॾ में पिया, उस्तादनि जा हक़ तव्हां ॾेई छॾिया ऐं जेको आहे सो गाज़ी ख़ान जमाली साहिबु हाणे वरी अचनि था त जेको आहे सो असांजी अची फेयर इलेक्शन कराईंदा, पैसा ॾेई जनरल सेक्रेटरी थिया हुआ ऐं हाणे पैसा ॾेई वरी जेको सो तनज़ीम में आया आहिनि, इलेक्शन कमेटी जा चेयरमैन थिया आहिनि। उहे वरी अहिड़ा ई जेको आहे सो साईं सिकंदर वखर जेको आहे कंबर शदाद कोट जो 14-15 लख वरी इलेक्शन कमेटी में अचनि पिया ऐं उहे वरी फेयर इलेक्शन कराईंदा ऐं असांजी तनज़ीम हिकु थींदी ऐं वरी असां जेको आहे सो पंहिंजा हक़ वठंदासीं। बराए महिरबानी खुदारा असां ते रहम करियो। सिंध जे प्राइमरी उस्तादनि ते सरकार जा त हुअं ई ज़ुल्म जारी आहिनि, पर पंजनि जा तनज़ीमी उहिदेदारनि जा जेके कहर आहिनि उन्हनि खां बि जेको आहे सो केरु मुंहुं नथो मोड़े सघे। असां बुख हड़ताल कंदासीं उन ॾींहुं जंहिं ॾींहुं इहा गैर आइनी गैर उसूली वर्किंग कमेटी पंहिंजो कमु शुरू कंदी। ऐं आउं अपील कंदुसि, अर्ज़ु कंदुसि ज़िलनि जा सदर आहिनि, जेके वर्किंग कमेटी जा मेंबर आहिनि, जेकॾहिं तव्हां मजबूर आहियो कंहिं सूरत में त उन ॾींहुं असां सां गॾु अची वेहिजो। उस्ताद इताद ज़िंदाबाद, पेटे लफ़्ज़ ज़िंदाबाद, जीए सिंध।